सवरिया। चाचे नवाब रहे सका 2 ॾींहनि जी मोहलत वरिती आहे। जे 2 ॾींहनि में जगह खाली न थी न त जबरदस्ती जगह खाली कराईंदासीं। इन जो मक़सद चाचो नवाब गंद करण का सवाइ कोन मणंदो। गोराम जेकॾहिं चाचे नवाब जो तूं साथ दे न त देर न लॻंदी। ठीक आहे, जेकॾहिं चाचा एतिरो ज़ोर भरे थो त हिन दफ़े गंद कयूं। गोराम जेकॾहिं तूं असां सां चाचे नवाब सां साथ ॾी न त जाड़ो हीअं जगह खाली कंदो। 25-30 लख जी जाइ आहे, जेकॾहिं कब्ज़ो थी वियो न पोइ त गंज थी वेंदो। असली वंडे विराए खाईंदासीं। एतिरी आसानी सां जाड़ो घर खाली न कंदो। जेकॾहिं ज़ोर भरियूं त दाऊदी जी ॻाल्हि सही आहे, ज़ोर भरियो त जगह खाली कराए वेंदासीं। मिठल थोरो मसलो गंदो, पर जेकॾहिं लिखत सची आहे न त पाणे मिठल घर बि खाली कंदो। लिखत सोराना सची आहे, तूं थोड़ी भी हिम्मत कंदे न त कम थी वेंदो। 60-62 जगह इहो जाड़ो कुझु बि कोन्हे को। जेकॾहिं ईअं कयोसीं न त कमु थी वेंदो। कयूं था कोशिश, जे फबियासीं त पोइ त ड्रव आहिनि, न त उहे त आहियूं त वॾेरा साॻा ई न। भलाई थींदी, अलाह भलाई कंदो, तव्हां परेशान न थियो। अरे मलुक को खुदा बेड़ो गर्क कंदी, होशल का बंदूक लॻंदी। यार तूं त मूंसां हशर करे छॾियो आहे, हशर। हाणे महिरबानी करे हली रही सके पूरी हकीकत ॿुधाए त मुंहिंजी जान छुटे। बाबा हकीकत इहा आहे त मूं 12 लख ॾेई तोखां घर ख़रीद कयो। ॿी वरी कहिड़ी हकीकत आहे? इन ॻाल्हि जो मां शाहिद आहियां। अरे तूं त बस कर। अरे मूंखे ख़बर आहे त तूं शाहिद आहीं। क़ुरानी कहे जाए जा जॾहिं पादर वसाए मैं ते सभु शाहिदड़ियूं ॿाहिदड़ियूं विसरी वेंदई। अहिड़ो ठाहू को तूं कॾहिं खां वठी थियो आहे ॿुधाए? अरे ठाहू को त मां ॼाए ॼम खां। अरे मूं त राजन जा ढींगा ठेरी करे छॾिया। पर यार तो जहिड़ी पवा मां अहिड़ो अची फाथो आहियां, अहिड़ो अची फाथो आहियां, छा कयां यार, छा कयां? मूंखे रुगो इहो ॿुधाए त मां रह सघे खणी हकीकत ॿुधायां। तूं मूंखे घणा पैसा ॾींदे? हाँ ॿुधाए। बस यार हाणे हीअं था कयूं, जेको न मूं तोखां ₹1,00,000 वरितो हो, बस यार उहो तोखे मां वापसि थो कयां, बस न। उहो लख व्याज समेत वापसि वठंदोसांइ। हलो यार ठीकु आहे, तोखे व्याज समेत ॾींदुसि। हाणे त राज़ी आहीं न? हाणे हल भला हली रह सघे ॿुधाए त इहो सॼो ड्रामो आहे। हा ॾींदुसि न बाबा, ॾींदुसि न, पर पहिरियों पैसा ॾे पोइ शायदि मटाईंदुसि। शायद मां आहियां न, तोखां पहिरीं मूंखे पैसा मिलण खपनि। बाबा बाबा तव्हां ॿिन्ही खे मां राज़ी कंदुसि, बस न। हाणे इहो राति हली सॼी हकीकत रह सघे अलफ खां वठी ये ताईं ॿुधायो त इहो सभु ड्रामो आहे, ड्रामो। बाबा ॻाल्हि ॿुध सिधी सही, पहिरियों पैसा पोइ ॿियो कमु, छो त तो मलुक जे न ॿी महिल ॾिठी कान्हे का। यार तो मां कीअं चे फाथुसि, वॾी का बवाही ॿियो छा चई भला? अरे तोखां घटि, तोखां घटि। कंहिंसां पई ॻाल्हाए? कंहिंसां बि न, मां कंहिंसां ॻाल्हाईंदसि, कंहिंसां बि न। मूंखे गोराम खान खे बेवकूफ़ थी बणाई। मुंहिंजे वञण खां पोइ तूं पंहिंजी आशिकनि सां थी ॻाल्हाए। अॼु मां तोखे रंगी हथों पकतो आहे, तॾहिं बि तूं मञे ई नथी। वॾी का नेठर गोराम अजाया शक करण छॾे ॾे। मां त मासीअ सां पई ॻाल्हायां। मासीअ सां? भले इहो त ॿुधाए मूंखे, तुंहिंजी मासी कॾहिं खां फोन रखणु शुरू कई आहे? इहे कूड़ हण छॾे ॾे, सुञाणा थो मां तोखे। जेकॾहिं एतबार नथो अचे न त ही वठ मोबाइल, नंबर लॻल आहे हिन में, कॉल कर। ॾिस त वरियाम ॾे थी फोन वञे या मासीअ ॾे, कर कॉल। तूं छा थी सम्झे त मां डायल न कंदोमांसि नंबर? नथो खणे, खण खण वरियाम चवां थो, खण। खण नथो खणे। भाग तुंहिंजा भला आहिनि सदोरी, जेकॾहिं खणे हा न ॾेखारियां तोखे ॾींहं जा तारा।
कसम सां अम्मा जो नंबर आहे। तूं मूंखे अम्मा जन जे घर त नथो छॾी त अवेल सवेल हुननि सां फोन ते बि न ॻाल्हायां छा? यादि रखी छॾ मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि, जंहिं ॾींहुं बि न मूंखे पको सबूत मिलियो त तुंहिंजूं टंगूं ॿाहूं भञी छॾींदुसि। गोराम जंहिं ॾींहुं सबूत मिलई न त मूंखे बंदूक हणी कढजांइ, मां तोखे कोन रोकींदसि। ऐं हा, जेकर मूंखे सबूत मिलियो न तोखां पुछंदुसि तो रही सिधियूं बंदूक हणंदोमांइ। पर कान तो मुंहिंजनि हारनि खे ज़मीन था बजाए चङो नाहे कर। वो सभु न कट मूंखे न चङो कोन थींदई। इन जेके तो वांदा माण्हू ज़मीन ते आणे छॾिया आहिनि, चालीन में हिम्मत आहे तोखे फसल करे ॾियण जी? यार ज़मीन नाम जी न आहे, हाणे पैसा ॾिना तव्हांखे असीं त कान। अरे छा थो सम्झी तूं? छा थो सम्झी? तूं फसल आबाद करे पटाई करे वञी घर में रखंदे? अकबर कान नवाब खे सिधो मारण सवलो न आहे। नवाब नांग अथई नांग, या कम ई हूंदासीं नांगनि जे पिरनि में चढ़ंदो आहियां। कहिड़ो हक़ आहे तुंहिंजो राणा जी मिल्कियत जे मथां? अड़े राणा मुंहिंजो भाउ आहे, असीं ॿई पाण में निबिरी पवंदासीं। चयो असांजे विच में टंग ॾियण आहे, मारजी वेंदे जेसीं हिन सिसीअ में साह आहे न तेसीं कब्ज़ो न छॾींदोमांइ। बाक़ी मूंखे माराए पोइ भले ज़मीन ते कब्ज़ो कजां। नवाब नांग अथई नांग, या कम ई हूंदासीं नांगनि जे पिरनि में चढ़ंदो आहियां। बाबा साईं जेसि ताईं हिननि खे सटको न ईंदो न त डरंदा ई कोन। तो चवां थो पोटे गिफ्ट छॾ, नवाब जे हारनि मां जेको ज़मीन ते अचे न तुंहिंजी खल लाए छॾिजो, चीरो न छॾिजो। माई सियाणी मुंहिंजे लाइ चांहि जो कोप त ठाहे। बानो बेगम तुंहिंजे लाइ हिकिड़ो कोप चांहि जो रखियो आहे। सियाणी मुंहिंजे लाइ बि चांहि जो कोप खणी अचिजांइ। ॿुधई न छा, मां तोसां आहियां, वञी चांहि खणी आ। इहो मूंखे न नंढी साइण जो हुकुम न आहे। हुकुम जो छा मक़सद आहे? चांहि जो कोप खणी ईंदी त छा तूं लही वेंदी? जेकॾहिं न तोखे चांहि जी एॾी ज़रूरत आहे त पाण करे वञी पी। पाण चांहि कयां त पोइ नौकिराणी कहिड़े कम जी? हिन सियाणीअ खे मूं पंहिंजी ख़िदमत लाइ रखियो आहे, तुंहिंजी ख़िदमत लाइ न। न तव्हां पाण में न विड़ो, मां चांहि ठाहे थी अचां, विझी थी अचां रधे पके में पाणी। का बि ज़रूरत न आहे हिन लाइ चांहि करे अचण जी। बानो बेगम अगरि जे पाण थोरी नंढियुनि ॻाल्हियुनि ते वेही ज़िद कयूं न त पोइ पाण गॾु कॾहिं बि न रही सघंदासीं। मूं कॾहिं चयो आहे त तूं हिते असां सां गॾु रहो? 10 चकर त चई चुकी त हितां वञ, पर तूं हितां वञण जो नालो ई नथी वठी। अलाए कहिड़ी मिटीअ जी ठहियल आई जो को चवण ई नथी वठी। ठीकु आहे, मां बि हिन घर मां वञण वारी न आहियां, भले तूं बि ज़ोर लाए ॾिस। पोइ इज़त बि अहिड़ी थींदई न जहिड़ी हींअर पई थियनि। तुझे करे, सिर्फ तुझे करे नहीं मारो छोड़ो मुझे छड़े शहर रवाना थी। बाकी तू कॾहिं तो घर खाली करे दे। अरे तू वरी कॾहिं ठाहु को थी आई? हां कॾहिं कावा की तू एॾो ठाहु को थी आई जो मुका घर खाली कराई दे? तोखा मान नवाब घर खाली कराई दो। अरे सुञाणा ने नवाब के बैठो के खबरदार कॾहिं को भी मुझे घर में घिड़ियो ना तो ढेरी करे छड़ी दो सास। इहा त सुभाणे ख़बर पवंदी न जॾहिं नवाब माण्हू वठी तुंहिंजे घर में घिड़ंदो। हाँ ये करे जबरदस्ती कहे मुझो घर खाली करायो ना वो मलूक मां तुंहिंजो ढींगो ढेरी करे छॾींदुसि। या दिमाग़ में ॻाल्हि विझी छॾ। मुंहिंजो अॻ में ई ढींगो ढेरी लॻो पियो आहे, तूं मुंहिंजो ढींगो ढेरी छा कंदे? हाणे तूं इहो न सोच त दवारा मुंहिंजो रिश्तो कंहिं ॿिए हंधि कराईंदा। हा जेकॾहिं मां परिणिजी कंहिं ॿिए हंधि वयसि न त मां ज़हर खाई मरी वेंदसि, पर तोखां सवाइ मां कंहिंजी बि न थींदसि। सदोरी तुंहिंजा ॿाहिरि हाणे मूंखे कॾहिं बि रिश्तो कोन ॾींदा।
इन लाइ मां चाहियां थो त तूं ऐं मां हली कोर्ट में शादी कयूं। न वरियम न, घणी बदनामी खई आहे। हाणे घर खां ॿाहिरि निकिरण जे लाइ मां सोचे बि नथी सघां। त छा सॼी ज़िंदगी तूं घर में गुज़ारींदी? तुंहिंजे यादनि जे सहारे ज़िंदगी गुज़री वेंदी। सदोरी, तूं त अकेलाई में ज़िंदगी गुज़ारे वेंदी आहे, पर मुंहिंजो त तोखां सवा पल बि ॾुखियो गुज़रो। आदत विझ वरियम, मूंखां सवा ज़िंदगी गुज़ारण जी आदत विझ। आदि करे छॾ पाण खे, छो त हाणे असां ॿई हिकु नथा थी सघूं। मूंखां त हू हिकिड़ो पल भी नथी विसरे, मूंसां नथी जे निभाए त छा करियां। अदा तूं किथां पियो वञी? हिननि खे त गोली बि कोन पुॼंदी, तूं किथां पहुचंदे न? अदा निज़ाम जी हिननि खे पक्की ख़बर हूंदी, जेसिताईं इहो निज़ाम निभागो हथ नथो अचे न त घर कोन हलंदासीं। पोइ असां हीअं था कयूं, जो राति हली निज़ाम जे घर में था गुज़ारियूं। जॾहिं हू घर ईंदो ई कोन त पोइ राति हुनजे घर में गुज़ारण जी कहिड़ी ज़रूरत? जॾहिं तोखे ख़बर बि आहे त हू निभागो असांखे हथ कोन ईंदो, पोइ हुनखे ॻोल्हण जी कहिड़ी ज़रूरत आहे? अदा जेसिताईं निज़ाम नथो मिले न सिर्फ़ कोन्हे ऐं हू छोरी बि कोन मिलंदी। इहो निज़ाम ज़रूर वापसि ईंदो, छो त हुनजो छोरो खजू असां वटि आहे। 2-3 ॾींहं देरि सही, पर ईंदो ज़रूर। चाचा फ़ाइदे जी ॻाल्हि इहा आहे, मिठल पंहिंजी माउ खे शहर वठी वॾो जाड़ो घर में अकेलो आहे, जाड़े खे घर में कुटण सवलो आहे। वो त गुलाम बाबा अॼु हलो था कर्ज़ो कयूं जाड़े घर ते। चाचा नवाब अकेलो आहे, जाड़ो इहो वॾो चमड़ो अथई, चमड़ो ईअं आसानी सां घर ख़ाली न कंदो। थी मास्टर पुछंदा आहिनि, ॿ हिकिड़ा लॻसि न त उहो कीअं थो भॼाई? चाचा लाहौती सही थो चवे, इहो निभागो मरंदो मरी वेंदो न, पर घर न छॾींदो। चमड़ो आहे चमड़ो। घर जे करे न छॾी न गोराम, तुंहिंजी क़बर घर में ई ठाहींदासीं। अरे घर त जाड़े जा वॾा बि छॾींदा, एतिरे घर कयमि छो त मां जाड़ो आहे न, टी लाइ वेठी आहे बसि। तव्हांखे मुंहिंजी ख़बर आहे त औरत ते हथ न आहे खणंदो। हा बाक़ी जाड़ो वेही ॾिसो छा थो हले, अचर कयांसि। उहो जेतिरो जल्द थी सघे न घर ते कब्ज़ो करे वेही रहो। आई वापसि आई तव्हांजे लाइ वॾा मसइला पैदा थींदा, इन जे करे जाड़े खे शहर जो रस्तो ॾेखारियो, कयोसि ढींगो ई ढेरी। बाबा मूंखे पक्की ख़बर पई आहे त गोराम कुझु ई ॾींहंनि में सदोरी खे तलाक ॾींदो। अदा इहा ॻाल्हि तोसां सदोरीअ कई हूंदी न? ॻाल्हि कंहिं बि कई भाॼाई, तव्हां हिन ॻाल्हि खे छॾियो। बसि हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुधी छॾियो, हिकिड़े ई महीने में गोराम में सदोरी जी तलाक थींदी। मञोसीं, पर तोखे इहा कहिड़ी पका त सुल्तान वारा सदोरी जो संग वरी तोखे ॾींदा? गोराम खे संग जेकॾहिं न ॾींदा त कहिड़ो भेण खे कुही खाईंदा? चाचा ख़ुदा बख़्श, इहा ॻाल्हि बाबा जे ज़हन में कॾहिं बि कोन वेहंदी त हेतिरी बदनामी खां पोइ बि छा सुल्तान वारा छोकिरी खे घर में ई विहारे छॾींदा? तूं भुलियल आहीं पुट, भुलियल आहीं। सुल्तान वारा पंहिंजी भेण खे ज़मीन में ज़िंदा दफ़न त करे सघनि था, पर तोखे रिश्तो कोन ॾींदा। तूं पंहिंजी जाइ ते सावण सचो आहीं, सुल्तान वारा बि आहिनि सिधी साईं वॾा। तूं वरियाम इहो सोचियो वेठो आहे त गोराम सदोरी खे हिकु ॾींहुं तलाक ॾींदो, सुल्तान वारा सॾे वरी हिन खे संग ॾींदा। इहा ॻाल्हि त मां बि ॼाणां थो बाबा, मां बि ॼाणां थो इहा ॻाल्हि त आसानी सां सुल्तान वारा मूंखे संग कोन ॾींदा, पर मूंखे हाणे पक आहे पंहिंजनि भाइरनि खे सदोरी राज़ी करे वठंदी। हल नींगर नंढी जुमा बि घणा। चमड़ो पचर छॾे थो या न? अॼु त नज़र कोन आयो बाबा साईं। अॼुकल्ह जाड़े जे पोयूं
वाह बारियूं था वतन। तोबा तोबा, बुख बुख हूंदी आहे, पर एॾी बुख कंहिंखे न हुजे वते तो चंडो इहो फॾा कंदो छेड़ा कंदो। बाबा साईं इहो माण्हू ई फॾाई आहे। इहो चंडो मरण में तॾहिं फॾा कोन थो छॾे। अरे बाबा यार मिल्कियत को माण्हू पाण सां गॾु क़बर में त कोन खणी वेंदो न। बाबा साईं जेकॾहिं अहिड़ी सोच रखे आहे न त पंहिंजो ॻोठ छॾे हिते धिका न खाए हा। अब आख़िरी वक़्त अथसि, वञी निभागो को अला अला करे पंहिंजनि गुनाहनि जी का माफ़ी वठे रब खां। बाबा साईं मां त चवां थो बोरीअ में बंदि करे वापसि रवानो कयोसि। हिते हूंदो असांजे लाइ आज़ार कंदो, न इहो पाण सुख सां रहंदो न वरी असांखे ई सुख सां रहण ॾींदो। कमु त अहिड़ो ई करिणो पवंदो रोशन। बाक़ी मूंखे लॻे थो त इज़त सां इहो माण्हू सम्झण वारो कोन्हे। अस्सलाम वालेकुम चाला खाना, हथ मिला। वालेकुम सलाम। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त तव्हां कंहिंजी इजाज़त सां मुंहिंजे घर में विया आहियो? माना तोसां हथ थो मिलायां ऐं तूं हथ में नथो मिलाहीं। रंदो पुछींदो त हिते कंहिंजी इजाज़त सां आया आहियो? वाह चाला खाना वाह, हाणे हलण जी कर। ही घर आहे मुंहिंजो, आहे मुंहिंजो, तुंहिंजो न आहे। हल निकिर ॿाहिरि, हल। बाबा तोखे इज़त सां चवां थो, मूंसां घणी ॼाड़ी न हण। कया हिन ठींगो ई ढेरी। ठहियो हाणे ठहियो, घणी ॼाड़ी न हण। कथा थी वञे त मथे ते चढ़ंदो। आओ आओ ठाऊ कोन थी। होश कयो, होश कयो। हिन तव्हां इहा हरकत कई, तव्हांखे इहा हरकत थी पवंदी पवंदी। पीठे पीठे ठीको ढेरी करे छॾींदो साव। ॼाड़ा खान तो त राजनि जा ढींगा ढेरी कया आहिनि, पर तुंहिंजो ढींगो ढेरी नवाब कंदो नवाब। यादि करे छॾिजां, अॼु घर मां कढंदो माई, सुभाणे तोखे न ॻोठ में न रहण ॾींदो माई। न पन्नी हूंदी तुंहिंजी, न का शइ हूंदी, न कुझु बि न हूंदी। अरे अरे नवाब, तूं मूंखे पहुचे घर मां कढ, चाड़े खान खे घर मां कढ। अथई एतिरी हिम्मत? हथ तलाए ॾेखार मूंखे। माना त चाड़े खान इज़त मां न ॼातो। दोस्तू लाउजी अड़े वठोसि ऐं धिका ॾेई मार कढोसि। केरु वञी छॾियो थो ॾे, को तला हुजो ॾे मूं छुलायोसि वञी, भले पियो ते उॾे मरे। धिका ॾेई कढोसि, वठोसि। सदोरी, जेसीं तूं हिन गौराम का तलाक न वठंदी न तेसीं तूं मां कॾहिं बि थी कोन सघंदासीं। मां ॾाढी कोशिश कंदी रहंदी आहियां त घर में झेड़ो पए ऐं मुंहिंजी तलाक थी वञे, पर न, ईअं कोन थींदो। गौराम मूंखे तलाक न ॾींदो। जेकॾहिं सदोरी तो घर में झेड़ो विझरायो न त इहो गौराम आख़िर तंग थी तोखे तलाक ज़रूर ॾींदो। पर सदोरी जेकॾहिं तूं ई नथी चाहीं न त तूं मां हिकु थियूं त पोइ इहा तलाक कॾहिं बि कोन थींदी। वरियाम, जेतिरी तूं मूंसां मोहबत कंदो आहीं न, उनखां 10 गुना वधीक मां तोसां मोहबत कंदी आहियां। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न सदोरी, त पोइ तूं गौराम जे घर खे दोज़ख बणाए छॾ। पोइ तूं ॾिस त गौराम कीअं तमामु तंग थी तोखे तलाक थो ॾे। अॼु खां पोइ अञा मां वधीक कोशिश कंदसि। जेतिरो जल्दी थी सघे सदोरी, जेतिरो बि जल्दी थी सघे इन दलदल मां निकिरी तूं मोटी अच। मां तुंहिंजे इंतज़ार में आहियां। प्यार करे थो कोई कहसा, को आहेश की गुमराह। ऐं सदोरी, तूं पंहिंजे दिल ऐं दिमाग़ में इहा ॻाल्हि विहारे छॾ, जेकॾहिं मां शादी कंदुसि न त सिर्फ़ ऐं सिर्फ़ तोसां कंदुसि। प्यार पुछे थो ज़ात न काई, प्यार दिलनि जो ठाह। जेकॾहिं मूंखे तूं न मिली न सदोरी, मां पंहिंजी सॼी उमिरि अकेलो गुज़ारे छॾींदुसि, पर शादी मां कंहिंसां बि कोन कंदुसि। मां कोशिश कयां थी, वधीक अलाह भलाई कंदो त असां ॿई तमामु जल्द हिकु थी वञूं। ये दुनिया